अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवाया मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन 13 रजब आमद बा शहादत हज़रत इमाम अलैहिस्सलाम जी सालगिरह जो केक सहाफ़ी जर्नलिस्ट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफां प्रेस क्लब नौशर फिरोज में कटियो वियो। इन मौके ते सहाफ़ी जर्नलिस्ट जे सदर यूनुस राजपर, जनरल सेक्रेटरी खादिम हुसैन मरी, सागर यूसुफ मंगी, एम ज़फ़र तगर, सदर नेशनल प्रेस क्लब शाहिद सना, अमजद मेमन, अली मोहम्मद चना ऐं ॿियनि चयो त अॼोको ॾियारो पूरे आलम इंसान जे लाइ ईद जो ॾींहुं आहे, छाकाणि त अॼु उन हस्तीअ जी आमद आहे जंहिंजी पैदाइश अल्लाह जे घर काबतुल्ला ऐं शहादत मस्जिद में थी आहे। उन्हनि चयो त इमाम अली अलैहिस्सलाम जे नक्शे क़दम, कौल फ़इल ऐं सीरत ते हली असां बेहतरीन नमूने ज़िंदगी गुज़ारे सघूं था। हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम सदाईं पंहिंजे रब ऐं इंसान ज़ात सां प्यार ऐं मोहब्बत करण जो दर्स ॾिनो आहे। उन मौके ते सुहेल अहमद राजपर, मुश्ताक मरी, खादिम सियाल, महर विस्तड़ो, ज़मीर हुसैन नूंड, शाहिद खानज़ादा, माजिद तगर, सैयद एम ज़फ़र हुसैन चन्ना, ज़फ़र बबड़, इरफान अली चन्ना, ज़हीर अहमद राजपर, शाहिद खोखर, बहलूल हैदर, जून हुसैन, आफ़ताब मरी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।